अम्मा खौफ ॾिनो आहे। छाजो ख़ौफ़? ते हवेली वेंदी आहे, गुम थी वेंदी आहे। छो? हवेली को भूत खानो आहे का गार आहे जो उते वेंदी आहे गुम थी वेंदे? मुमकिन भी आहे, हवेली हुन गार खां घटि न आहिनि। फिज़ा, इहो तासुर के हद ताईं सही थी सघे थो, पर हक़ीक़त ईअं न आहे। अॼुकल्ह त हवेली जूं छोकिरियूं पढ़ी लिखी करे एवारनि ताईं पहुतियूं आहिनि। भली हुजे, आऊं हवेली कोन हलंदसि। अची वंगल आहे, पर आंटी खे एॾो ख़ौफ़ छो आहे? मां छा ॼाणां, कोई त रीज़न हूंदो न। फिज़ा, जेकॾहिं रीज़न आहे त पुछी। हर भेरे नटाई थी वञे। छो नथी ॿुधाए? तूं सवालनि जवाबनि खे छॾ, पंहिंजी ॻाल्हि कर। मां त चवां पियो न त शहर वारे बंगले में रहंदासीं, पर कॾहिं कॾहिं त हवेली हलंदासीं न। हा, कॾहिं कॾहिं में हर्ज न आहे। हाँ फिज़ा, जेकॾहिं असां सां आंटी रहंदी न तॾहिं बि को ऐब न आहे। संदसि मर्ज़ी आहे, फ़िलहाल हुनखे राज़ी त कयूं। छा लाइ? मुंहिंजो ॿिए हंधि रिश्तो थी करे। छा? नाहे ज़रूरत। मरहूमा भेण जो अगरि पुट न हुजे हा न त अॼु जेल पियो काटे। हा पुछी थो, अॼु ॾींहं ताईं जेके करतूत कया अथई, छा विसरिया हूंदा मूंखां? हिन लाइ माफ़ी थो घुरां मासी। इन अज़ाबनि जी ऐं कलूरनि जी माफ़ी तलाफ़ी नाहे थींदी शायदि। मासी, पर जेका तलाफ़ी हुजे सा क़बूल आहे। का बि तलाफ़ी नाहे, मूं रिश्तो ॻोल्हे छॾियो आहे। फिज़ा है? हा। सो त नौरोज़ ईंदो? न, नौरोज़ चयो बि न त इनकार करे छॾींदसि। करण बि घुरिजे। तूं पंहिंजे खे छॾे पराए जे हवाले कीअं कंदी फिज़ा खे? ख़ुशि फ़हमीअ में न रहो शायदि। मतलब त को टियों घर ताड़ियो अथई। कहिड़ो थो सजे? इनकम टैक्स में असिस्टेंट कमिश्नर जा बात ते ईअं न? ये समझ त पोइ ठीकु आहे। अॼु ई मां हुननि सां मिली रोकियां थो। ॾिसां त कीअं था अचनि फिज़ा जे रिश्ते जे लाइ। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।